इस्लाम कोट शहर की मसरूफ़ तरीन मार्केट है जिते तुम ॾिसो था त गाॾियुनि के अड्डन में तब्दील थी चुकी है। ॿाहिरि खां त नंढियूं गाॾियूं आहिनि उन्हनि ते पंहिंजा अॾा क़ाइमु करे वरिता आहिनि। जॾहिं त ट्रैफ़िक एहलकार 10 खां वधीक ट्रैफ़िक एहलकार हिते मुक़ररु आहिनि, पर किथे बि असांखे उहे नज़र नथा अचनि। सॼी मार्केट हिकिड़ी मच्छी मार्केट बणियल आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते गाॾियुनि जा अॾा तोड़े ही रेड़े वारा जेके आहिनि इहे पिणु वॾे अंग में बीठल आहिनि, जंहिंजे करे हितां ख़ुदा न ख़वास्ता का एमरजेंसी थिए थी त एम्बुलेंस खे गुज़रंदे हितां पूरो कलाक लॻी वञे थो। छोटी हिन मार्केट में तव्हांखे ॿुधायां त इंतिज़ामिया पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऑपरेशन त कयो वियो आहे, पर उहा रस्मी तौर सिर्फ़ु ॾेखाव ख़ातिर ऑपरेशन कयो वियो, जंहिंजे करे दुकानदार आहिनि उहे उन्हनि पंहिंजो हद दख़लियूं क़ाइमु करे दुकाननि जे ॿाहिरि जेका आहे उहा पंहिंजो सामान रखी छॾियो आहे। अधु रोड ते उन्हनि जो सामान पियल आहे, उनखां अॻियां वरी रेड़े वारा बीठल आहिनि त वरी गाॾियुनि जा अॾा आहिनि उहे क़ाइमु थी चुका आहिनि, जंहिंजे करे हितां जेके आम ज़िंदगी आहे उहा मफ़लूज बणियल आहिनि। आम माण्हू जो हितां गुज़र आहे उहा पिणु ॾुखियो थी वियो आहे। शहरवासी जेके आहिनि उहे ॾिठे अज़ाबे मुब्तला आहिनि। तोड़े जो हाई स्कूल तोड़े गर्ल्स हाई स्कूल जो हिते जेके आहिनि बिल्डिंगूं आहिनि उहे जेके शागिर्दियाणियूं तोड़े शागिर्द स्कूल वञनि था उन्हनि खे पिणु सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पए थो, छाकाणि त उन्हनि जे जेका गेट ते पिणु उहे आहिनि रक्शे वारा तोड़े रेड़े वारनि उन्हनि पंहिंजा अॾा क़ाइमु करे वरिता आहिनि। नंढियूं गाॾियुनि जा अॾा उहे पिणु क़ाइमु आहिनि। तोड़े जो बस टर्मिनल हूंदे बि हिते जेके आहिनि उहे अॾा क़ाइमु आहिनि, जंहिंजे करे ज़िंदगी जेका आहे आम ज़िंदगी आहे उहा इंतिहाई मफ़लूज बणियल आहे। शहरवासियुनि अला अख़्तरनि खे अपील कई आहे त फौरी तौर इहे जेके आहिनि हिननि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन करे या रोड आहे या क्लियर कराए न वञे। जी